कुरान मजीद हिदायत ऐं नूर सां भरियल किताब आहे। आलिम आहिनि हिन कुरान मजीद जे इल्म जा चौकीदार। तवज्जो आहे न साईं, तवज्जो मुकमिल कजो। आलिम आहिनि अंबिया अलैहिमुस्सलाम जा वारिस। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इबादत कंदड़ इंसान जी इबादत नफली हुजे, तिलावत जे सूरत में, ज़िक्र जे सूरत में, हिकिड़े पासे आलिम जी निंड उन जे इबादत जे बराबर आहे। आलिम जंहिं नबीवी इल्म खे हासिल कयो, 8-10 सालनि खां पोइ हुन जे मथे ते रुमाल या दिस्तार पटके जी रखी वई त हीउ आलिम आहे, फाज़िल आहे। हाणे हिन जी हैसियत, इज़त, एतराम बाक़ी इंसाननि खां मथे थी वियो। खुश नसीब आहिनि उहे इंसान, उहे ॻोठनि वारा माण्हू जन जे ॻोठनि में क़ुरान जा इल्म जा मरकज़ मदरसा ऐं जन जे पाड़े में औलाद में ख़ानदान में बच्चा आलिम आहिनि, उन्हनि खे लख मुबारक आहे। आमीन नथा चओ? हाणे हिकिड़ा उहे इंसान आहिनि जेके आलिम न आहिनि, तालिब बि न थिया आहिनि। उन्हनि खे पियो मां अर्ज़ु कयां, ख़ासि करे कलरीअ जा दोस्त जेके जलसे में आहिनि, कम वारा कमनि में हूंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहिब्बन। फरमायूं 4 क़िस्मनि जा थियो, 4 थियो। घणा थियो? 5 न थिजो। पहिरियों त तव्हीं आलिम थियो। मां मुंड में ॿुधायो त आलिम नबियनि जो वारिस, आलिम जी निंड बि ॻाल्हायो, आलिम जी निंड बि इबादत। आलिम 70 माण्हूअ जी शिफ़ा कंदो, पर साईं मुफ्ती अब्दुल वहाब चाचड़ रिसाले में लिखियो आहे त अणखुट मुस्लमाननि जी शिफ़ा कंदो। इहे फ़ाइदा थिया आलिमनि जा। हाणे तव्हां मां को आलिम न थी सघियो त भला तालिब बि न थी सघियो त उसामियन। कंहिं जॻह ते आलिमनि जी तकरीर आहे, वाइज़ आहे, उहो वञी करे तव्हीं ॿुधो, ॿुधी बि न सघियो, कमु आहे, धंधो आहे, ज़मीन आहे, कारोबार आहे। फरमाई औ मुहिब्बन, त पोइ तव्हीं उन्हनि सां मुहबत कयो। छा कयो? चओ छा कयो? हाणे तबलीगी जमायत जे इज्तिमा में रायविंड में मौलाना तारिक जमील साहब हिकिड़ी उलमा जी इज़त हैसियत ते हिकिड़ी वॾी जामियो तकरीर कई, जंहिंमें मौलाना फरमायो त असांजे मुल्क जा आलिम मदरसा ग़रीब आहिनि ऐं मुस्तहिक आहिनि, ऐं उहे वीचारा एतिरा मजबूर आहिनि जो उन्हनि जूं पघारूं, तनख़्वाहूं एतिरियूं आहिनि जो पंहिंजे कफ़न जा कपिड़ा बि वठी सघनि अलाए न। मौलाना एॾे वॾे इज्तिमा में फरमायो त जेके साहिब हैसियत अमीर माण्हू आहिनि, उहे विखा अॻिते वधाइनि त जीअं आलिम मदरसनि वारा पंहिंजे पेरनि ते बीहनि। ॻाल्हि सम्झी वियो न? छो आलिम आहिनि त तव्हीं ॾिठो असेंबलीअ में पहिरें ज़माने खां वठी हाणे ताईं
जॾहिं ख़त्म नबूवत जो अहम मामिलो आयो तो उन ज़माने में भुट्टे साहब मरहूम जी हुकूमत ही तो उलमा हज़रत मौलाना मुफ्ती महमूद साईं हज़ारवी ऐं ॿियनि बुज़ुर्गनि वॾा इल्मी दलील ॾेई असेंबलीअ में तकरीरूं कयूं जो असेंबलीअ जा मेंबर ॾंदे आङुरियूं ॾेई वेही रहिया। हिकिड़ो उहो वक़्तु बि आयो जो भुट्टे साहब मरहूम हज़रत मुफ्ती साहब हज़रत हज़ारवी खे फरमायो तो मुंहिंजी जेका ज़ाल आहे न बेगम नुसरत भुट्टो उन जे दिमाग़ में इहा ॻाल्हि नथी रहे। इन्हनि बुज़ुर्गनि 3 खां 4 कलाक ख़त्म नबूवत जे मामले ते दलाइल बयान ईअं हिकिड़ी कचहरीअ जे अंदरि। उन खां पोइ माई साहब बि मुड़ुस खे चयो, मेंबरनि बि पंहिंजे वज़ीर आज़म खे चयो त कादियानी हिन दौर जा बदतरीन काफ़िर आहिनि, तव्हीं हिन बिल ते सही कयो त कादियानी काफ़िर आहिनि। पोइ भुट्टे साहब जे क़बर ते अल्लाह रहमतूं करे। मां त ईअं चवंदो आहियां पाण सभु मूंसां मुतफ़िक़ न बि हुजनि, सही कई ख़त्म नबूवत जे बिल ते, पर मौत ते सही कई। अॼु ॾींहं ताईं जेके हुनजे ख़ानदान खे बेदर्दीअ सां मारियो अथऊं न, इहो सबबु ख़त्म नबूवत जो मसइलो आहे। उन सही करे छॾी। किरदार उनजे सम्झाइण में, उनखे मुतमइन करण में किरदार कंहिंजो ॾाढा नथा चओ, कंहिंजो आलिम। भला आलिम जे असेंबलीअ में न हुजनि हा, ईअं कलरीअ में हेॾो वॾो जलसो आहे, हिते वेठा पाण चवां कादियानी काफ़र कादियानी काफ़र कादियानी, तव्हां बि नारा हणो आहे, तुंहिंजे असांजे हिन जलसे जे नारे सां कादियानी काफ़र थिए हा। हेड़ा तव्हां लख माण्हू गॾु कयो, इहा तव्हांजी ॻाल्हि असांजे रोड ताईं बि न वेंदी। असेंबलीअ में वेही करे ऐं आलिम 58 जन दलील ॾिना, सवे मेंबर मुतमइन थिया, वज़ीर आज़म मुतमइन थियो, उनजी सॼो ख़ानदान मुतमइन थियो, सही थी वई। ख़त्म नबूवत जे बिल ते कादियानी काफ़र थी विया। इहो आलिमनि जो उम्मत ते थोरो आहे कि न कोन? चओ। सियाणा माण्हू वेठा हो, समझदार अकुलमंद। असीं हूअं त अटे मां वार कढी वेंदा आहियूं, पर हिन ॻाल्हि में मुंझी पवंदा आहियूं। जेके माण्हू चवनि था न त मौलवी मस्जिद में हुजनि, मदरसनि में बंदि हुजनि, सिर्फ़ जलसा कनि ऐं हीअ ॿी का ॻाल्हि अहिड़ी न कनि, ख़ुदा ॾिसे थो इहे आलिम न हुजनि न त तव्हां असांजो ईमान बचण बि वॾो मसइलो थियो। हवा लकड़नि खे क़ाबू कजो, बिल्कुलु हवा मामूली न सम्झो, तमामु वॾी हवा आहे। सिंध जे कुंड कुड़श में बरसाति शुरू आहे। अगाड़ो दोस्तनि फ़ोन कई त असां वटि वॾो मींहुं आहे, ऐं मां झटि वियो हुउमि ख़ैरपुर, त गाॾियूं रोडनि सां पिसियूं पिया आहियूं। अलाह हिन जलसे खे क़बूल फरमाए ऐं आबाद कर। आमीन जो चवे थो तूं एतिरा चई सघंदे? वेह हाली झटि वेह। माण्हू अञा मौलवी कोई कोन्हे रोडनि ते आहिनि, सभु मौलवी। 2 मौलवी चई पोइ साॻियो ई सह कंदे आमीन। दुरूद शरीफ़ पढ़ो ॾाढा सल्ले अलाह। अल्लाह से फरमायो इन्नल लज़ीना क़ालू, बाक़ी तोखां सवाइ ॿिए खे ॾींदासीं न। मां सफ़ा ॻाल्हाइण जहिड़ो कोन्हे हा, आवाज़ हे बि हाणे अॼु हलियो आहे एतिरो, पर नार दुखायां जेसीं ताईं को ॿाहिरियों बुज़ुर्ग अचे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? भली अची वञे त पोइ साईं हबीबुल्लाह शाह हबीबुल्लाह सां लेखो न कंदो। इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू, बेशक जन चयो असांजो पालनहार अल्लाह आहे। तव्हां बि चओ, चओ चओ पालनहार
हाणे जॾहिं ख़त्म नबूवत जी ॻाल्हि हली त मौलाना हुया मदीने पाक में, फज़लुर रहमान साहब ओॾाया। असांजा हिते जेके बाक़ी मेंबर आहिनि क़ौमीअ में, सेनेट में, उहे बि शींहं जहिड़ी दिलि अथनि। हीअं जो उथी था बीहनि न त ॾाढ़ी ऐं मुछनि कूड़ियल मेंबर, उहे त वीचारा ज़ाहिर बि कोन्हनि। आलिम त निर्वार आहे न, मथे ते पटको, कुल्हे ते रुमाल, चेहरे ते नबीअ जी सुन्नत। हे जो उथंदा त हे वीचारा गोगरूं काथे बीहंदा? गोगरूं त धकु ई नथा खणनि। अॼु मां तव्हांखे ॿुधायां, हिकु आलिम हुजे न असेंबलीअ तुंहिंजे सिंध वारीअ में, त हे जेके टी टी था कनि न ट्रां ट्रां, हिकिड़ो आलिम हुजे, छड़ो हिकिड़ो हुजे देवबंदी। हे बाक़ी जेके आहिनि सदको वञा न सीरे जी सुन्नत ऐं मिठाण जी, इहे त बेचारा अलाह ख़ैर करे, अंधी जहिड़ी सहुरे तहिड़ी पेके। हुजे देवबंदी आलिम सिंध असेंबलीअ में, पोइ तुंहिंजो मुराद अली शाह, काइम अली शाह, दुरानी, इहे टी टी त कनि, हीअं नासनि में जे रसो न विझनि न त मौलवी न चइजाए। ख़ुदा जो कसम आहे, छड़ो तव्हां डॉक्टर जे पुटनि मां हिकिड़ो पुटु असेंबलीअ में मोकिलियो, बसि ॼण 20 मौलवी पुॼी विया। हिकिड़ो शहीद अलामा हुयो सेनेट में, वञ जे सेनेट जूं तकरीरां तव्हां ॿुधो न डॉक्टर साहब जूं, पर ॿुधो ई कोन था। उहे तकरीरां ॿुधो क्लिपनि में, कार्डन में अथव। तव्हां चवंदव त हिते असां, तव्हां हिते किरी पवंदव त अलाए छा थींदो। एॾियूं तकरीरां कंदो सख़्तु डॉक्टर साहब। अलाह हुनजे क़बर ते किरोड़ रहमतूं करे। हुनजे पुटनि जी दिलि बि शींहं जहिड़ी आहे। हिकिड़ो पुॼी पवे न, पर हिन क़ौम ते अलाह से को रहम करे। आमीन चओ। ये बकरी अलीवाण जे पिड़ीअ में विकामे, या गुबन कुंभन वारे पिड़ीअ ते गाबा ऐं बकर, ईअं असांजा पैसे वारा ऐं पैसे माण्हू वीचारा उन मुंद में सॼी उमिरि मौलवियुनि खे टीपा ॾेई ॾेई ख़िदमतां बाकोर बिठायूं। उन महिल उन महिल ॼण हिनखे को कुंभारो या का लुंडी चक थी विझे। सभु मज़ाक़ो चवे त अलाए छड़ो के हिकिड़े माण्हूअ ते कावड़ न, सभु अलाह से हिदायत ॾे। आमीन त चओ, आमीन त चओ। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि बि ॿुधाए छॾियांव, जेकॾहिं पाण इहा ग़फ़लत कईसीं त बसि मौलवी हिते सही आहिनि, त पोइ मां तव्हांखे इहो अर्ज़ु ॿुधायां, असीं जीअरा हुजूं या मरी वञूं, हयातीअ ते भरवसो न आहे। इहे रबियुल अव्वल जा जलसा पिया थींदा, वरी के बुज़ुर्ग ईंदा जेके इनखे निभाईंदा ऐं कुल्लो ॾींदा। दीन कंहिं हिकिड़े माण्हूअ जो मुहताज कोन्हे। पर हीअ ॻाल्हि सम्झी छॾियो, जे असां सिंध वारनि आलमनि खे मोट न ॾिनी त जेको थाॿो तव्हां ईंदड़ वक़्त में खाईंदव न, ख़ुदा ॾिसे थो उहो संभाले बि न सघंदासीं। अल्लाह से फरमायो, इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। हलो तव्हां मूंसां, कल बि मां वियो हुउमि ज़रखेल, काज़ी पट्टी, खानपुर, शिकारपुर वारी। इन्हनि असांजे इलाइक़नि में 5 यूसिन जा चेयरमैन जमियत जा आहिनि। तव्हां हलो उतां जे माण्हुनि खां पुछो त ॾियो ख़बर चेयरमैन मौलवी। तव्हां रस्ते सां वञो, गॾु गाॾे वारे खे बीहारियो, चुंकचीअ वारे खे, कहिड़ी यूसीअ जो आहे, चेयरमैन मौलवी आहे, ॾे ख़बर तव्हां उनसां कीअं थो हले। इहो तव्हां वञो, हिकिड़ा 5 रुपया ख़र्च कयो, इन रोडनि सां पुछी अचो। जे तव्हांखे हिकिड़ो माण्हू बि चवे त मौलवी सही न आहिनि त आऊं ॿधल। पर जे मौलवी पोतड़ो ॿधी मदरसे जी पढ़ाई पूरी करे ऐं रोड ऐं घिटियूं ऐं नालियुनि जी सफ़ाईअ ते पाण न बीठा आहिनि चेयरमैन, त आऊं ज़िम्मेवार आहियां।
जेके 5 रुपया अचनि था उहे खणी घिटियुनि में बीठा आहिनि अबा कहिड़ो मुस्तहिक़ आहे कहिड़ी शइ रही पई आहे हे तव्हांजा आया आहिनि पर हिकिड़ा उहे चेयरमैननि जिन खीसे मां लख ॾेढ खां वधीक ख़र्च करे चुका आहिनि हबीबुल्लाह हाँ उहे बि आहे मौलवी उबैदुल्लाह बि आहे बिरोई साहब ॿिया बि खोड़ आहिनि पाण वटि त जेके चेयरमैन आहिनि ॻाल्हि थोरी करे छॾिबी हाणे रिज़्क़ त अलाह ॾींदो न कटपरनि जे हथ में रिज़्क़ आहे न बुरड़नि जे हथ में फ़क़ीर उहो ई आया इहो गोॾ जो पोतड़ो मथे ते आहे ॿियो बि मुफ़्त जो मिलियल आहे असीं ॻाल्हि कंदासीं हिकिड़े मूंखे दोस्त चयो अॻे घणो फ़ोन करे चए वाइस बि असां जलसा बि करायो तव्हां असां बि चंदो चूड़ीअ में हलंदा आहियूं थोरो चई मिड़े लापड़ियो हलिया वेंदा कयो थोरो रिआयत त कयूं पर क़यामत में ॾाढियूं बटबियूं असांखे बि वणे थी रिआयत अञा जे तव्हांजे शान में वाइज़ कंदासीं त 500 वधीक ॾींदव असांखे सुझे थो जो गौरो वाइज़ कबो त ॾियण वारा बि न ॾींदा पर ॾाढ़ी बचाइणी आहे पटको बचाइणो आहे क़यामत में फ़रिश्ता इन मौलवियुनि खे गिले ऐं दोज़ख में वठी वाछा चीरींदनि त तव्हीं मानी ऐं ॿोड़ ते 500 ते हक़ जूं ॻाल्हियूं लिकाए वियो असांजे चेयरमैननि खां ऊंधे भली आहे एतिरो चवां भला बसि इहे थधा लफ़्ज़ आहिनि ऐं मुंहिंजा अलाह तूं सभिनी ते राज़ी थी आमीन त चओ अञा राशिद मामून साहिब त पियो अचे थो तयारी करे छॾिजो इंशाअल्लाह अल्लाह से सभिनी बुज़ुर्गनि जे सिहत में उमिरि में बरकत करे आमीन चओ ॾाढी राशिद साहब जो भाउ आहे चेयरमैन लाड़काणे में हिकिड़ी यूसीअ जो हलो उहा ॾिसी अचो ऐं लाड़काणे जूं ॿियूं यूसियूं ॾिसो तवजो हेॾे कयो मुकमिल मां ॿाहिरियूं परे जो कोन्हे तव्हांजे पाड़े जो आहियां परे मूंसां हलंदव त वरी उते मुंहिंजी ॻाल्हि अञा ॿी आहे पर ॿ ॻाल्हियूं तव्हां पाड़े वारा ॿुधो तव्हां लाड़काणे चकर ॾेई अचो लाड़काणे ॿियनि जूं यूसियूं बि ॾिसो ऐं डॉक्टर साहिब जे भाउ वारी यूसी ॾिसो पोइ भला मोटी फ़ैसिलो कयो चओ इंशा अल्लाह सोचींदासीं अच्छा ॿी ॻाल्हि हिकिड़ी इहे ई वॾेरा इहे ई भोतार जी बिस्मिल्लाह असां तव्हांजे कढ नारे तकबीर भोतार ज़िंदाबाद पर तव्हां उथो आलमंडो नारे तकबीर ॾाढा बि नथा चओ अदा तव्हां इहो बिस्मिल्लाह असां मुलनि खे शौक़ु कोन्हे जो असीं हरू भरू सीट वाला रहियूं तव्हां ई हुजो पर तव्हीं फार्म भरियो हेॾऊं निशान किताब जो गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो हे क़ुरान हथ में खणी थो चवां असीं तव्हांजे कढ ज़िंदाबाद जा नारा न हणूं त असांजे तुख़्म में शक आहे नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम इंतखाबी निशान किताब जिंदाबाद इंतखाबी निशान किताब नारे तकबीर खुदा ॾिसे थो असांजे आलमनि खे को शौक़ु न आहे असांखे हे कुर्सियूं हे जेके क़ुरान जी इज़त आहे या थोरी आहे छा हिन सां तव्हांजी का शइ न पुॼे असां रोऊं तॾहिं था जो टोटल बेदीन असांजे मथां मुसलत आहिनि रब तो फरमाए इन्नल लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका शाह साहब मोहम्मद उमर राब्ते में रह जाए वेझो अचे तो मां जाए छॾे हबीबुल्लाह खे ॾियां मां हला इन जे करे थो त मिड़े को बुज़ुर्ग पहुची पए आचर जे ॾींहुं जलसो भुल में बि न रखंदा कयो हाणे छड़ो जेको मुंहिंजे ज़हन में आहिनि जेके जलसा अॼु मुंहिंजे ज़हन में आहिनि घटि में घटि ख़ैरपुर ज़िलो राणीपुर ऐं असांजे एरिया शिकारपुर जे अंदरि अॼु वॾा जलसा 12 हलनि था 12 पोइ जंहिंजे पुखे में मौलवी पुॻा अल्लाह सही इन जमायत जी हिम्मत क़बूल फरमाए अबा बीठल वियो मौलाना असांजो हेॾे बीठो आहे प्यारो माण्हू हेॾो नथो अचे अलाए छो बोले फज़ल रहमान अल्लाह से फरमाए इन्नल लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू बेशक जन चयो असांजो पालनहार तव्हां बि चओ अल्लाह अब रुज़्क़ केर थो ॾे बुख मारियो अथई
अञा बि जेकर मां हीअं चवां त ग़रीब ऐं मिस्कीन हारी ऐं मज़दूर अमीरनि खां वधीक अल्लाह जो रिज़्क़ थो खाए। चओ चओ, अमीरनि खां वधीक भली निंड ग़रीब ऐं मज़दूर थो करे। अमीरनि खां भला कपिड़ा ग़रीब ऐं मिस्कीन थो खाए। अमीरनि खां वधीक सुकून ग़रीबनि खे आहे। जेतिरी परेशानी मथे में सूर पैसे वारे माण्हूअ खे आहे, एतिरो ग़रीब खे नथा ॻाल्हायो। मिस्कीनी ऐं गुरबत एॾी भली आहे जो मुंहिंजे महबूब दुआ घुरी, अल्लाहुम्मा आइनी मिस्कीना, ऐ मुंहिंजा अल्लाह मां मुहम्मद खे मिस्कीन करे जियार। अल्लाह अकबर। तौहीद वारो अक़ीदो शुक्र था कयूं जो कलरीअ जा नंढा वॾा ग़रीब वॾेरा अमीर सभु मुवहिद आहिनि। अल्लाह से इन्हनि जे अक़ीदे में अमल में बरकत करे। आमीन चओ। आलमनि जी इज़त कंदड़, आलमनि खे सीने सां लॻाईंदड़, आलमनि जे खे दिलि सां चाहींदड़ जमायत आहे। टियों जलसो आहे, टिनी जलसनि में अणखुट मौलवी आया आहिनि। हा सही, इहा मुहबत आहे न सही। बाक़ी के ॻाल्हियूं मां ॿ टे करे में इहा थोरो बसि टपी त शाख बि वेंदा आहियूं, वॾी मोक बि, पर वरी टुके ते कॾहिं कॾहिं बीह रहंदा आहियूं। अड़े टपो कीअं ॾियां, हाणे बीठा तव्हां टुके ते हो, सम्झो था न साईं। हाणे असां पिया वेठा अलाह जो नालो विझूं त इहो थोरो टुको टपी चो हिन सजण ॾे अचो। हिन खे सुञाणो था, हितां जो साथी आहे या क़बर जो बि? ॻाल्हायो। सॼी दुनिया तुंहिंजे तो मोड़ जी साथी आहे, क़ुरान तोड़ जो साथी आहे। जाते सॼी दुनिया बेज़ार, उते रहमत शफ़ा क़ुरान वारी कम ईंदी। आज़माए ॾिसो, आज़माए ॾिसो। जंहिं ॿेर वारे जा तव्हां मुरीद हो कलरीअ वारा, उन ॿेर वारे जे क़बर मूं 7 ॾींहं जन्नत जी ख़ुशबू हली। ॾाढा त चओ। ऐं शाहिद साईं मीर मोहम्मद मीरक वारो फरमाई त ॿेर मां ॻोठ मां माण्हू निकिरी आया त ख़ुशबू थी अचे, कॾहिं न सिंगी आहे, अलाए काॾों थी अचे। सभु अची बीठा त बुज़ुर्ग ॿेर वारे जे क़बर मां ख़ुशबू पई अचे। पोइ बुज़ुर्ग रोई दुआऊं घुरियूं त मतां पूॼा न थी वञे, कुझु ॿियो मसइलो न थिए। उहो ॿेर वारो बुज़ुर्ग हो जंहिं ठेड़ीअ जे जलसे में हज़ारनि जे इज्तिमा में चयो त अब्दुल करीम जी नेकी बि काई कान्हे। जमियत उलमा इस्लाम जो फार्म भरियो आहे, मन रब इन नेकीअ जे करे अब्दुल करीम कुरैशीअ खे क़यामत में माफ़ करे। न चयो अथई कलरीअ वारो त मां अॼु बि बदल, सुभाणे बि बदल, चौक ते बीहारे जेका सज़ा तव्हां फ़ैसिलो करियो ऐं उहा मूंखे ॾेई छॾियो। जे ॿेर वारे बुज़ुर्ग ठेड़ीअ में इहे जुमिला न चया, न चयो अथई त मां बुज़ुर्ग ॿेर वारे हीअं बि चयो। मेमण मस्जिद सखर त हिकिड़ो माण्हू आयो, मूंखे चईंसि दुआ त घुरो। बाबा कहिड़ी? चईंसि मां आलमनि जे मुक़ाबिले में वोट ॿी धुर खे ॾिनो। तवजो आहे, दुआ घुरो त अलाह मूंखे बख़्श। साईं ॿेर वारे फरमायो, मां 3 दफ़ा हथ खणे मथ हेठि किरी पिया, हथ हेठि किरी पिया, हीअं खणा त किरी पवनि। उन शख़्स चयोसीं छा ॻाल्हि आहे? चयोमांसि पुट हथ मथे खणा थो ॼणो ज़ोरीअ को मुंहिंजा हथ हेठि थो किरे। हाणे अलाह खां माफ़ी वठो, मूंखों हथ मथे खॼनि ई नथा। इहा तकरीर बि मां न ॿुधायां, तव्हां टाइम रखो को जुमे जो कंहिं ॾींहं जो मां उहा क्लिप खणी अचां। साईं ॿेर वारे जूं इहे 2 तकरीरूं जेकर आउं न ॿुधायां, सज़ा कलरीअ वारा ॾियो जेका वणे वॼो। जे ईअं चयो अथई त पोइ तव्हीं मुरीद उन जाओ, पोइ मतां चओ त छड़ो मानी खाराइण सां ऐं कुझु हथ में ॾियण सां असांजी जिंद छुटंदी, ईअं कोन थींदो। ॿेर वारो बुज़ुर्ग मरण घड़ीअ ताईं जमियत उलमा इस्लाम जो हुयो ऐं तव्हां बि आयो। चओ तव्हां बि आयो, पर टुके ते। बादशाह जाॻींदो न, वेड़ियो वेठो आहे, मां तव्हांखे नज़र में रखियो वेठो आहियां।
हाँ गाल कभी सफ़ा जेका सही सुई अज पिया अज मूंखे वाइज़ करणो कोन हो खुदा जो कसम ऐं बीमार हुअसि गेले वठी आया कमरे मां हल झट ॻाल्हाए ऐं ज़हन में मुंहिंजे में इहे ॻाल्हियूं कोन जेके हाणे कयां थो पर शुक्र थो कयां अल्लाह जो हयातीअ ते बि भरोसो न आहे इहे ॿ ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुची वञनि को हिकिड़ो माण्हू बि सम्झी वियो असांजो जलसो सजाओ तवजो आहे हेॾे हज़रत अम्मड़ मरियम में हाँ हज़रत अम्मड़ आसिया फिरौन जी घरवारी आ फिरौन जे महल बंगले में रहण वारी दुरूद शरीफ पढ़ो अबा वेहो नथा सदको वञाव अल्लाह वेहो साईं वेहो सदको वञा तव्हांजे इन ईमान तो तव्हां क़ुरान जे करे त आया हो बीहण वारो त अञा वॾो सवाब आहे पर जे वेहंदव त जलसो थोड़ो ईअं सुठो ॾेखारो हज़रत अम्मड़ आसिया फिरौन जी घरवारी आहे ईमान त ॾिसो एॾो वॾो ईमान जो अल्लाह क़ुरान में बयान कयो अवा हेॾे तवजो कयो फिरौन जे बंगले में जेके सुख हा सहूलतूं उहे अॼुकल्ह जे मुल्कनि जा सभु बादशाह गॾु थियनि फिरौन जे बंगले जे बराबरि नहरूं फ्रूट हा मेवा रेशम जा जोड़ा हा पेरनि जे आंगुरनि खां मथे ताईं हज़रत आसिया खे सोन जा ज़ेवर पियल हा नौकिरियाणियूं बानियूं खादमियाणियूं अल्लाह कलमो मिली वियो सफ़ा ख़ामोश कयो त मां अञा हिकिड़ियूं तव्हांखे मज़ेदार ॿ ॻाल्हियूं ॿुधाइण वारो आहियां सफ़ा ख़ामोश कयो बीठल वेहनि हिकु बि न वेह बीठो हुजे गिल्म न आहिनि त जलसे वारनि गर्ज़ आहे के 50-100 गिल्म घुरायो पोइ हिते गिल्म न आहिनि आहे को हिम्मत भरियो त 50-100 गिल्म जल्दी घुराए वठो तवजो आहे सही हज़रत आसिया रहे फिरौन जे बंगले में खाधो पीतो उतां जो लिबास कपड़ा उतां जा इन भला कलमू छो पढ़ियो अञा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां उहा ॿुधिजो बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज़रत आसिया खे कलमू नसीब कयो रब सबब इहो थियो जो नंढड़े मूसा खे पेटीअ में जो लुड़ंदो आयो त पेटी खोल रही त नंढो ॿारड़ो आहे सो बि पुट आहे होॾो फिरौन वरी कोराई पुट पियो माई साहब मूसा अलैहिस्सलाम नंढड़े खे सीने सां लातो चुमी ॾिनई ऐं चई त पुट कोन्हे हिनखे पुट करे ऐं पालींदसि फिरौन जो आयो त हुनखे हकल ॾिनई मतां हिन जे वेझो आयो आहे सभिनी बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज़रत आसिया ते रब राज़ी थियो जो मूसा नबीअ जी इज़त कई जे तव्हां मिठे मुहम्मद जे वारिसनि आलमनि जी इज़त कंदव त रब तव्हांखे छॾींदो ॻाल्हायो अञा ॿी ॻाल्हि कंदरनि जो उहो नौजवान जंहिं कलमू पढ़ियो 2 छोकिरा मुस्लमान थिया अब तूं कीअं थिए बुज़ुर्ग फलाणा चईसि मूंखे कलमू ईअं मिलियो जो मां वाशरूम में वियुमि तड़ करण त हिकिड़ो इख़बार जो पन्नू पियो छाजो उन ते नालो लिखियलु हो नबी पाक सोणे जो का अहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंमें नालो नबी साईं जो हुयो उनखे खणी करे 2-3 दफ़ा साबुण सां धोत में ते मुस्लमाननि जो नबी आहे इज़त वारो नालो आहे इनखे धोई करे वरी चोले जे खीसे में रखियुमि चोलो टंगड़ीअ में टंगियुमि तड़ करे पूरो कपिड़ा उगी ऐं चोलो जो पातुमि त मां पाण खे मुस्लमान पियो सम्झां सुभाणे अलाह ईअं था चओ अञा त ॾाढा चओ ॿाहिरों ईअं सम्झनि त अंदरि माण्हू वेठा आहिनि ऐं ईअं सम्झनि त जाॻियल वेठा आहिनि नबी सोने जी इज़त जे करे नाले जी इज़त कयईं घर आयो ॿार त मानी न वणे पाणी न वणे चांहि न वणे उन महिल
दुकान ते दुकान कोन वणे ॿ टे दोस्त हथ करे गोल मस्जिद में कलमू वञी करे पढ़ियई नबीअ जी इज़त जे करे हिक काफ़िर खे कलमू नसीब थियो मूसा जी नंढपण में इज़त जे करे आसिया खे ईमान नसीब थियो कलरीअ जे जलसे में आयल अॼु नबी कोन ईंदा मिठो मुहम्मद आख़िरी नबी आहे उन जा वारिस थी हक़ वारा आलिम इन्हनि जी इज़त कंदे ख़ुदा ॾिसे थो अॾिजी बि अथऊं जंहिंखे हयातीअ ते 1 साल जी पक आहे उहो उथी बीहे त मां ज़ियारत कयां सॼे पिंडाल में उहो माण्हू उथी बीहे जंहिंखे चवे त मां ईंदड़ रबियुल अव्वल ताईं हूंदुमि भला शाम ताईं पोइ मां तव्हांखो हथ न खणाईंदुमि छड़ो अॼु दिलि में पुख़्तो इरादो कयो इंशा अल्लाह अॼु खां पोइ हयाती बाक़ी आलमनि सां इरादो हथ बि न हथ कोई बि न खणे न ॾाढा बसि दिलि में इरादो कयो अॼु खां पोइ साथ अल्लाह तुझे बानन तुझे कुरान जे जलसे में अॼु नियत फ़ैसिलो तब्दील करे छॾियो आहे हाणे जबल मथां किरन वञी जबल ये वॾा माण्हू अथव चंडरा जबल पोइ हो जबल हुन सूरत में आहे ऐं हे वरी जेके जबल आहिनि इहे ईअं ज़ोर बार ॾींदा आहिनि अड़े हिकिड़े मुले जे वाइज़ में भेण तव्हां सॼा पुराणियूं यारियूं दोस्तियूं इहे सभु छॾे हाणे अॼु चओ त जबल मथां अचनि त बि इहो अक़ीदो न छॾींदासीं क़ुरान थो चए वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनु मुरअत फ़िरऔन अबा वेहो नथा एसी ताईं बि मोली उमिरि गिल्म न आहिनि छा पोइ छा था कनि बाक़ी गिल्म हुजणु खपनि एसी ताईं त हुजनि जिते जमायत वीचारी बीठी आहे ॿुधाए हिनखे मोहम्मद अमीन खे अब्दुल शकूर खे ब मोली घटि घुराए न गिल्म 20 वधीक हुजनि फरमाई वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनु मुरअत फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि बिन ली इंदक बैतन फिल जन्नति वनज्जनी मिन फ़िरऔन व अमलिही वनज्जनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन दुआ या कहीं घुरी जो हज़रत आसिया कहीं जी घरवारी कलमू कहीं ते पढ़ी अल्लाह जे नबीअ ते तकलीफ़ केतिरी आई जो मेखा लोह जूं घुराए हथनि में पेरनि में बादशाही कपिड़ा काढे विया ज़ेवर काढे विया बंगलो काढे वियो एॾे सुख वारी माई साहब सभु कुझु छॾे हाणे वीचारी मेखनि में लो लॻी पई आहे रत वहे थी एॾी वॾी पलियल माई बादशाहिण जंहिंजी ख़िदमत ई एॾी वॾी अॼु उहा रत में लाल आहे कलरीअ वारो तुझा कंबल तुझा रेशम जा जोड़ा तुझा बंगला तुझा ज़ेवर मां उन अमड़ जे कदमनि जे जुतीअ तो कुर्बान कया सभिनी खे ख़त्म करे ॿधी जकड़ी बीठी आहे उते हिकु रब खां दुआ थी घुरे उहा दुआ रब खे वणी वई रब मिठे मुहम्मद ॾे क़ुरान में मोकिले छॾी असांखे छा मिलंदो आहे वधि में वधि 1000 जो नोट का पुराणी पारू थी चाहे को बचल बोड़ इन चंडरनि जो रेगड़ी खाई और एड़ियूं झुमरियूं हणंदे ॼण वॾा ई खदड़ा आदा चरी चरी अल्लाह का समझ दे आमीन त चओ हेड़ो सोनू जो तुझे लाइ रब वटि चवे त मुंहिंजो आशिक़ हो हज़रत आसिया दुआ घुरी रब बिन ली इंदक बैतन फिल जन्नत 14 इंदक बैतन फिल ऐ मुंहिंजा अल्लाह तुझे नबी जे करे तुझे तौहीद जे करे तुझे कलमे जे करे अल्लाह मां फ़िरौन जा बंगला छॾिया मां फ़िरौन अॼु तव्हां बि चओ हिन क़ुरान जे कानून जे करे असां बंगुलनि जा दर बंगला जंहिंजा बि जंहिंजो बि अॼु त इरादो कयो त क़ुरान तुझे करे तुझे नबीअ तुझे क़ुरान जे कानून जे करे असीं सभिनी दरनि खां हथ कढिया हाणे असांजो दिलबर रहनुमा आहे क़ुरान ऐं मदीने वारो मिठो मुहम्मद इंशाअल्लाह तुंहिंजी दुआ सजाई थी वई सही
बस मूंखे यकीन आहे जेके तव्हीं वेठा हो न तव्हां त अॼु इंशाअल्लाह ताला बस ॻाल्हि हिकु थी वई हूअं बि मुस्लमान जी ॻाल्हि हिकु नंबर हूंदी आहे ठीकु आहे न साईं अबा गिरो रिज़्क़ जो केरु थो खाराए कुता घणा मरी विया आहिनि बुख ते कलरीअ में बख़्श कटपर में हमण लोहे में ॻाढ़े ॻोठ में घणा मरी विया आहिनि गॾ बिला इहे मरी विया आहिनि बुख ते ट्रैक्टर लॻो हुजे न मुआ हुजनि गाड़ी लगी हुजे न कुत्तो रोड ते मोह हुजे बुख जे करे तव्हांखे कुत्तो या गॾो मोल नज़र न आयो हूंदो पोइ जेको रब कुत्तनि ऐं गॾनि खे पाले थो उहो तो जॾहिं 36 लखणे खे बुख मारींदो खाए छा थो बकिर सो बि परहेज़ थी वई आहे एतिरी जो न वॾो गोश्त न नंढो गोश्त न तरियल शइ न चांवर न मिठाण कंहिंखे शुगर आहे कंहिंखे ब्लड प्रेशर आहे कंहिंखे अटैक आहे खाए त कुझु कोन थो हरू भरू जो तूं वेसा विञाए नाहक नाज़ुल न इधर का न उधर का न खुदाई मिला न विज़ार पोइ बि हेॾे त मरू हा पोइ बि हेॾे त अची वञ न साईं या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ईमान वारो टिजो ॻाल्हायो कंहिंखो हयाती मौत जो मालिक केरु आहे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर मौत के पैदा भी रब कयो हयाती के पैदा भी रब कयो इन जे लाए त रब आज़माए तो तव्हांखे त केरु आहे तव्हां में सुहिणा अमल करे सुहिणा चङा अमल करे नेकियूं करे रब खे राज़ी करे पाण भी क़ुरान पढ़े बच्चन के भी पढ़ाए आलमन सां साथ ॾे आलमन जी मज़बूत करे उन्हनि जे जमायत के मज़बूत करे अॼु समूरा इरादा कयो असां इन क़ुरान जे कानून लाइ मेहनत कंदासीं कल हुई सेंट्रल जेल ते हाज़िरी काथे कंहिंजी शहीद जी मां भी गाड़ी भॼाई ॾाढी परियों जलसो हो पर ट्रैफिक जो ब्लॉक थी वई त फांसी पियासीं बचल छा बाईपास ते अहिड़ो फाथासीं वस वॾो कयोसीं पर निकिरण को ॻाल्हि चढ़ लही माना मां भी न पहुचण वारनि में पर शिरकत जी पकी नहीं हो जलसे वारा रड़ियूं पिया कनि त अधु कलाक ॻाल्हि फांसी पियासीं पर खोड़ असांजा मुजाहिद पहुता जॾहिं पहुता ख़बर पइजी वई त मुजाहिद जेल ते दर ते हेॾे त ख़्यालु कयो जेके जेल जे दर ते पुगा बाक़ी अंदरों घणियूं विखाऊं इते जो पुगा त माना अंदर पुगा नथा ॻाल्हायो इते जो पुगा त माना अंदर पुगा न सही उन महिल जज फ़ैसिलो ॾिनो त ज़मानत जी दरख़्वास्त रद्द डॉक्टर जे कातिलनि खे न अॼु छॾिणो आहे न सुभाणे बुधो कलरीअ जे जलसे में आयल हो हिन जमायत जहिड़ो केरु थींदो हो हिकिड़ो ॿियो जलसो हुयो सखर में 2 टे ॾींहं थींदा असांजे ॻोठ में बि 5-6 वेगिनियूं आयूं सॼो ॾींहुं घुमायूं कुतो बि न पियो चढ़े पोइ मिड़ई 2-3 माण्हू पैसा ॾेई पर हर को मोटियो आहे कंहिंखे वणनि ई नथा न चइजे त अहिड़ा वणनि था के सुहिणा आहिनि वाइदे जा सचा आहिनि चङा आहिनि कुझु कोन था वणनि सभु चओ असांखे हे दिलबर थो वणे नथी मसरूर को सामान न छॾ क़ुरान जो दामान नथी मसरूर को सामान न छॾ क़ुरान जो दामान हशर वेले इहो क़ुरान सख़्त खां बचाईंदुई नबुल मोमिन मिठा खुद मौत ही दुनिया छॾाईंदुई ठही संभरी जॾहिं आयुई न कोई को बचाईंदुई कोई को न ईंदुई यौम यफिरुल मरु मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि ला तज़रु वाज़िरतु विज़रा उख़रा कोई तुझे कम को न ईंदो उते कम ईंदी त आमिना जो लाल ऐं क़ुरान बहस हुई तई वडेरा भोतार खान शाह ये गोलिया न लभंदई मता पंहिंजी जिंदगी विञाए बई जहान हेॾे होॾे न कर सच्ची ॿुधायो तव्हीं जेके वेठा हो अल्लाह तव्हांखे बरकत करे बाबा रब तव्हांखे मानीअ गिरहो पाणीअ जो ढुक कोन ॾिनो अथई कपिड़नि जी लीड़ मथां रिली सवड़ विझण जे लाइ ॾिनियूं अथई न
हाणे मां तव्हांखे दर्ज कयां खपे बि त ज़िंदगीअ जे लाइ इहे शयूं न क़बर ॾे त खणी का बि शइ पोइ जेके 5 ॾींहं आयो उहो त रब तव्हांजो बंदोबस्तु करे छॾियो आहे त पोइ कहिड़ी लोड़ पई आहे चओ त सही पोइ कहिड़ी लोड़ पई आहे जो उअं ई वेसा विञाए ऐं असां वेठा हरू भरूं फिरियूं अस्सलाम वालेकुम साईं मां तव्हांजो पुराणो चमचो छा बस क्यों मुंहिंजी उमिरि ॿुधाए जाए त हाणे त कढां मां हलणो आहे त पोइ त मां बेपारीअ ते ॿधल आहे पर चइजां न 2 मौलवियुनि जो किरायो हुजनि इएं न त वरी पंहिंजो वञे उबासूं ॾींदो अल्लाह से बरकत करे आमीन चो हे मुंहिंजा जलसा आहिनि 45 जलसा आहिनि तर में हलनि था सभिनी जलसनि में हे गुनहगार सुबुह खां राति ताईं ॿधल आहे रुपयो हिकिड़ो न जो अल्लाह तव्हांखे गंज ॾींदो छड़ो आलमनि खे ॿुधो 2 ॻाल्हियूं ॿुधो हलाइण वारो अल्लाह जी ज़ात आहे एॾो गंज ॾिनो अथई जो कोन खुटाए सघंदासीं असीं शुक्र था कयूं तव्हीं बि सभु चओ अल्हम्दुलिल्लाह हे जलसा थोड़ा आहिनि लख शाबज़ आहे ॻोठनि वारनि खे जेके लख रुपया ख़र्च करे ऐं जलसा था कनि पिया हे जलसो हिते आहे कल्ह जलसो हो राति जलसो हो वरी राति जलसो आहे कंदरा थाणे वारी मस्जिद में वरी जामिया मस्जिद में आहे अहिड़ा 5-8 जलसा आहिनि जेके उते जमायत बि चंदो उते कोन्हे मक़ामी माण्हुनि जो उते सॼो सारो मां पंहिंजी हिमत करे ॿाहिरों आलमनि जा बि देगिन जा पोइ खणी चंदो वठणो पवंदो आहे पोइ चंदे जे करे तकलीफ़ इहा ईंदी आहे जो 2-3 दफ़ा फोन माण्हू न खणंदा आहिनि पोइ वरी वञी दर ते बीहंदा वरी परे दर खां निकिरंदा मां वरी ओॾो ॿुॾींदो आहे न पोइ चई छॾियोसीं मां न क़बर में सो न वञो बाक़ी जीअर आहे त न मां छॾियांव न तव्हां मूंखे छॾींदव अल्लाह छॾिबो न नी कमु कंहिंजो आहे बाक़ी जेकर रुपयो बि हिकिड़ो तव्हांजो ज़ियान थिए त ख़ुदा वटि असीं हिसाब ॾेई कोन सघंदासीं शल माफ़ करे इहो तव्हांजे नूर शाह जो जलसो तव्हीं अखियुनि सां ॾिठो आहे ख़ुदा जी ज़ात ॾिसे थी कॾहिं बि मां न ॿुधायो आहे पर अॼु ॿुधायांव थो त हिन साल जलसे में 35,000 ख़र्च वधीक थियो छो थो ॿुधायां त तव्हांजे ज़हन ते हुजे त इहे जलसा असांजे निजात हिदायत जो ज़रियो आहिनि जिते बि जलसो थिए हिते आहे हुते आहे इहे न चओ त कलरीअ वारनि जो जलसो आहे हिते ॿिया बि ॾियनि साईं जलसो आहे त मिड़े 100 असांजो बि हुजे असीं कुल्लो ॾेई हिन जलसनि खे दीन जे पुरो 30 साल रबीउल अव्वल जे महीने में जलसा अञा वधनि पिया खुटा न आहिनि पोइ रब जमायत खे बि वधायो आहे खुटायो न आहे सिर्फ़ अर्ज़ु इहो करण आयो आहे त जीअं तव्हांजे दिलनि में आलमनि जी मोहबत आहे न ई दिलनि में मोहबत वधायो इजो ईंदो शहीद जो बच्चो इजो ईंदो मूंखे हिकिड़े दोस्त चयो साईं फज़लुल्लाह काॾियो साईं हेॾो अचो साईं ठेड़ीअ खां आहे वॾो आलम उस्ताद आहे घणनि तालिबनि जो तव्हांजा कटपर बि घणा पढ़िया आहिनि साईं वटि हा हिते ई वियो मां हिकिड़ी ॻाल्हि पियो ॿुधायां तवजो आहे हिकिड़ो असांजो दोस्त आहे उहो बि जहाज़ में घणो वेंदो आहे इस्लामाबाद पिंडीअ कारोबार जे हिसाब सां चई मां वॾे वक़्त खां वठी वेंदो आहियां जॾहिं डॉक्टर साहिबु सेनेटर हो उहो बि जहाज़ में चढ़ंदो हो हथ मिलाईंदा हुआसीं पंहिंजे अक़ीदे जो आहे पर पार्टी ॿिए जो आहे ख़ैर डॉक्टर साहिब त वियो अलाह खे प्यारो थी जनाज़ा पढ़ियासीं ॾिठासीं राशिद महमूद साहिब बि चई वेंदो आहे इहो जो दर खां चढ़े थो त मां ॾिसण सां चवां थो यार चवनि पियो पिया त डॉक्टर शहीद थी वियो आहे त उहो अचे थो हिकु तव्हां असां खां खसियो जन्नत में पुगो उन जा 6 पुट अॼु क़ुरान जी टूटी ॾियनि पिया जो असांजो साथ शहीद जे पुटनि सां आहे उन जमायत सां आहे मुंहिंजो वाइज़ पूरो जो बुज़ुर्ग को अची वियो आहे मूंखे एॾो ख़बर पई आहे बाक़ी जो न हुजनि हा त 3 ताईं बि पिया रेड़ियूं आहे कम खे हाली तव्हांखे मां नाश्तो करायो पापनि सां बाक़ी नेरनि मां जांदो रहिजी वियो छो त अञा वॾी ऑपरेशन रही पई उहा वरी पोइ सोभी जे वाइज़ ॿिए हंधि करणो ॾिनऊं त इहो वाइज़ आहे त पोइ घणा चवंदा सुम्हियो पियो हुजे पर असां सुम्हण पे बि ॻाल्हाईंदासीं हा मौलाना अब्दुल शकूर दीनपुरीअ सुम्हण पे 2 कलाक वाइज़ कयो हे माइक्रोफोन रखियोसीं चपनि ते आ बि बुलाए साईं हिकिड़ो मां विहारी वेठो आहियां हिकिड़ो मौलूद चवंदो 4 गियर कटिजाए अथव बि शुगर जो मरीज़ ख़िदमत बि कजोसि पर रसा ॿधा अथव मौलूदी अॼु कुल पढ़ी छॾनि